भारतीय फौज बुज़दिलानी जारियत में ज़ख़्मी थियल वधीक 2 जवान शहीद थियल अहलकारनि जो अंग 13 थी वियो। 78 जवान ड्यूटी दौरान ज़ख़्मी थिया। शहीद थियलनि में हवलदार मोहम्मद नवीद ऐं हवाई फ़ौज जो सीनियर टेक्नीशियन मोहम्मद अयाज़ शामिल। ISPR मूजिब शहीदनि जूं क़ुर्बानियूं यादि रखियूं वेंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पाक फ़ौज ज़ख़्मी थियल जवाननि जी शहादत ते ॾुख जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद जवाननि खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद असांजो असासो आहिनि। शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। क़ौम पंहिंजे शहीदनि ऐं उन्हनि जे वारसनि जे एहसानमंद आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पसूर छावड़ी सियालकोट जो दौरो। ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ातूं। वज़ीर आज़म जो हक़ जी जंग दौरान ऑपरेशन बुनियादुनि मरसूस जी फ्रंट लाइन्स जो दौरो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ वज़ीर आज़म सां गॾु मौजूद आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी, एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। अमेरिका विच ओभर में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में का बि प्रॉक्सी जंग नथा चाहियूं। ईरान सां हिकु मुआहिदो करणु चाहियूं था। गज़ा में अमन जो शर्त बुनियादी यरगमालिन जी आज़ादी आहे। पूरी दुनिया जूं नज़र ओच ओभर थी आहे। नॉर्थ जे मुल्कनि हमेशह अमन लाइ किरदारु अदा कयो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रियाज़ में अरब सहकार काउंसिल जे इजलास खे ख़िताब। हुन चवणु आहे त ईरान एटमी हथियार नथो ख़रीद करे सघे। हुन सां मुआहिदो करणु चाहियूं था। ख़िते में छिकताण पखेड़ींदड़ नंढनि ग्रुपनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुसन असांजी जहाज़नि ते हमला बंदि कया। शाम जी हुकूमत सां पंहिंजा लाॻापा बहाल करणु वञी रहिया आहियूं। शाम ते लॻल समूरियूं पाबंदियूं ख़तमु कंदासीं। IMF पारां पाकिस्तान खे ॿी किस्त मिली वई। स्टेट बैंक मूजिब IMF पारां पाकिस्तान खे $1 अरब 23 लख जी किस्त मिली आहे। IMF मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जी $1 अरब जी किस्त स्टेट बैंक खे मुंतकिल कई। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड रक़म जारी करण जी मंज़ूरी 9 मई ते ॾिनी। ज़रियनि जो चवणु आहे त IMF खे मिलंदड़ रक़म जो 16 मई ते स्टेट बैंक ज़ख़ीरनि में ज़ाहिर कयो वेंदो। तुर्किया सां मज़बूत भाइरणनि लाॻापनि ते फ़ख्रु आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हू तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान जो पाकिस्तान जी माए ते बेमिसाल यकजहती ते दिल जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहे। पाकिस्तान खे तुर्किया सां पंहिंजी डिघी आज़माइल ऐं मज़बूत भाइराणे लाॻापनि ते फ़ख्रु आहे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा हर नए चैलेंज सां मज़बूत थी रहिया आहिनि। हू ॾखण एशिया में अमन खे हथी ॾियण जी कोशिशुनि ते तैयब एर्दोगान जो तमामु घणो थोराइतो आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान ऐं तुर्किया जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। पहलगाम वाक़ियो भारतीय सिक्योरिटी फोर्सिस जी कोताही सबबु पेश आयो। हाणे त चई सघिजे थो त मोदी ॾखण एशिया जो कसाई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी खे गुजरात जो कसाई करार ॾिनो हो। पहलगाम वाक़े जी जांच थियण खां अॻु भारत पाकिस्तान ते इल्ज़ाम मढ़िया। अॼु ताईं पहलगाम वाक़े बाबति भारतीय हुकूमत को बि सबूत पेश न करे सघी। पाकिस्तान सिफ़ारती मुहाज़ ते सघारो बढ़ियो। असांजो सिफ़ारती मौक़िफ़ सॼी दुनिया में तस्लीम कयो पियो वञे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त सिंतास मुआहिदो पाकिस्तान जी रेड लाइन आहे। पहलगाम वाक़े खे बहानो बणाए भारत सिंतास मुआहिदो ख़त्म कयो। असांजे शाहीननि भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। पाक फ़ौज हिम्मत ऐं बहादुरी सां दुश्मन जी जारियत जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। ऑपरेशन बुनियादुनि मरसूस तहत पाक फ़ौज खे तारीख़ी कामयाबी मिली। पाक भारत छिकताड़ खां पोइ पूरी दुनिया ॾांहुं पैगाम वियो त पाकिस्तान जी क़ौम मुतहिद आहे। PP पारां सुभाणे शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। पाकिस्तान हमेशह दुनिया में अमन ऐं इस्तेहकाम चाहियो आहे। पाकिस्तान ॾिघे अरसे खां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। वाघा बॉर्डर पोस्ट ते पाकिस्तान ऐं भारत विच में हिकु क़ैदी जी मटासटा। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स जे पूर्णम कुमार शाह खे भारतीय इख़्तियारनि जे हवाले कयो वियो। पंजाब रेंजर्स जे मोहम्मदुल्लाह खे पाकिस्तानी इख़्तियारनि हवाले कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि नाणे खाते बाबति इजलास। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। मुराद अली शाह चवे थो इजलास जो मक़सदु नए माली साल जे बजट जे हवाले सां हिदायत ॾियणु आहे। नए माली साल में गैर तरक़ियाती ख़र्च घटि करणु आहे। नए माली साल में तरक़ियाती ख़र्चनि में इज़ाफ़ो करणो आहे। सिंध हुकूमत हलंदड़ साल पंहिंजा माली वसीला बहितर करण जी कोशिश कई। नए माली साल में नई स्कीम्स शुरू कयूं वेंदियूं। नयूं स्कीम्स सां AGP जी साइज़ वधी वेंदी। सूबे जा टैक्स जमा कंदड़ इदारो पंहिंजो हदफ़ पूरो कंदा। नए माली साल में के पोर्ट ते कमु तेज़ कयो वेंदो। शाराए भुट्टो खे असां पोर्ट सां ॻंढण वारो मनसूबो तयारु करे रहिया आहियूं। नए माली साल में कराची में जारी ट्रांसपोर्ट जी स्कीम्स बि मुकमल थी वेंदियूं।